जीअं त बिल्कुलु सरासर नाजाइज़ी असां सां थी पई आहे। छोकिरो असांजो पंहिंजे ज़मीन ते बोर हलाए पियो, जंहिंमें असांजी प्लेटां रूटर हले पियो वग़ैरह, उन ते अची अचानक हमिलो करे कुझु असांजी प्लेटां बि भॻियूं अथऊं, कुझु मुंहिंजे छोकिरे खे धक हयां अथऊं, लठियूं कुहाड़ियूं। असुल में तनाज़ो इहा आहे त असां ग़रीब आहियूं, असांखे चवनि था ज़मीन खपाए लॾाए जेकर ज़मीन असांखे ॾियनि। असां ज़मीन पंहिंजे बाबनि ॾाॾनि जी कख त न छॾींदासीं, न मरी वेंदासीं सभु कुझु। असांजी SSP सां मुतालबो था कयूं, असां ग़रीब आहियूं, ख़ुदा कारण असांजी मदद कई वञे। ऐं हथियारनि जे ज़ोर ते असां सदाईं कंहिं महिल फायरिंग था करनि, कंहिं महिल असांखे हिरासं करनि था। जंहिं महिल तंहिं महिल बि पहिरियां बि असां मीडिया ते इहा शिकायत कई आहे त असांखे यको हिरासं कयो पियो वञे, असांखे ज़मीन खपाइण जी धमकी ॾिनो, ज़मीन खपायो हितां लॾियो। ज़मीन असां कहिड़े सां खपायूं, असां ग़रीब माण्हू, असां ख़ुदा करण मदद कयो। साईं अवेस कादर शाह जा असां वोटर आहियूं, साईं ख़ुर्शीद शाह जा वोटर आहियूं, ख़ुदा करण मुंहिंजी मदद कयो, मां सां इंसाफ़ कयो।